इहो फार्मूलो मां पाण पंहिंजी ज़िंदगीअ में इस्तेमालु कयो। मूंखे पंहिंजी ॿोलीअ में तर्जुमे सां सॼो क़ुर पढ़णो हुयो। क़ुर में 30 सीपारा ऐं 114 सूरतूं आहिनि। घणा माण्हू रमज़ान में डेली हिकु सीपारो पढ़ंदा आहिनि या ॿुधंदा आहिनि। हालांकि हिकु सीपारो वॾो टाइम थो वठे। कंहिं माण्हूअ खे तव्हां शौक़ु ॾियारींदो त उहो हाली जोश में शुरू कंदो ऐं पोइ थकणु लॻंदो, छो जो हिकु सीपारो वॾो टाइम पियो वठे। सुभाणे जॾहिं तव्हां उनखे ॿीहर क़ुर ॿुधण लाइ या पढ़ण लाइ चवंदव त उहो प्रोकास्टिनेट ई कंदो त यार सुभाणे हलंदासीं, छो जो हुनजो दिमाग़ कल्ह वारी तकलीफ़ खां थकनि खां बचणु चाहींदो। थी सघे थो त हू रोज़ु तव्हांखे सुभाणे ई चए। इन करे इन फार्मूले जो मक़सदु इहो आहे त असां हर वॾे मक़सद खे या वॾे कम खे या कंहिं वॾे जुल्द वारे किताब खे रोज़ु थोरो थोरो करे पढ़ूं। इन थोरे थोरे वारी ॻाल्हि तां मां हिकु अॻु हदीस पढ़ी हुई, जंहिंजो मफ़हूम मां तव्हां सां शेयर थो कयां त जिते इंसानु थकिजी पए थो उते इबादत खे छॾे ॾे, छो जो पोइ थकण खां पोइ उहो बेदिली पढ़ंदो ऐं बेदिली इबादत क़बूल न आहे। पर इन ई जॻह ते मां 114 सूरतुनि ते इहो फार्मूलो इस्तेमालु कयो। रोज़ु हिकु सूरत जंहिंमें सूर बकरा खे छॾे जो उहा मां 2 ॾींहंनि में पढ़ी अधु अधु करे। बाक़ी सूरतूं 15 खां 20 मिंट ताईं टाइम वठनि पियूं। एतिरे थोरे टाइम में माण्हू थकिजे बि न पियो। माण्हू आराम सां शौक़ सां ऐं दिलि सां पढ़े पियो ऐं उहो पंहिंजी ॿोलीअ में हुजण करे सम्झ में बि अचे पियो। अगरि तव्हांखे अरबी पढ़णु नथी अचे त तव्हां बि 114 ॾींहंनि में सॼो क़ुर पंहिंजी ॿोलीअ में तर्जुमे सां पढ़ी सघो था, जीअं मां पढ़ियो। अगरि इन खे असां इम्पोर्टेंट न वठंदासीं ऐं थोरो रोज़ु न पढ़ंदासीं ऐं अॼुकल्ह कंदा रहंदासीं त पोइ क़बर में इन जी पूरत इमरजेंसीअ में बि अदा न करे सघिबी।